सॼे सिंध जे नौजवाननि जेको असांजो ईंदड़ मुस्तक़बिल आहे उनखे तबाह करण जी हिकु साज़िश आहे। अॼु सिंध जे माण्हूअ जी जान ऐं माल महफ़ूज़ न आहे। ही हुक्मरान सिंध जे अंदरि झंग जो उन्हनि कानून क़ाइमु करे छॾियो आहे ऐं जीअं सिंध क़ौमी महाज शहीद बशीर खान हमेशह पंहिंजे माण्हुनि जी हमेशह पंहिंजे वतन वासियुनि जी भरपूर नमूने सां मालिकी कई आहे। तर्जुमानी कंदासीं हिन प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ उहो हारी हुजे, ओरियत हुजे, शागिर्द हुजे, वकील हुजनि, सहाफ़ी हुजनि, उन्हनि खे दावत थो ॾियां त 17 मई ते अची पंहिंजे वतन जे लाइ पंहिंजे धरतीअ जे लाइ जेकॾहिं तव्हां हिकिड़ो कलाकु कढंदव तव्हां सम्झां थो त उहो सिंध जे सदियुनि जी जेको आहे महिनत सिंध जे सदियुनि जी जेको समर आहे उनखे असां पंहिंजो उन में पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। सिंध जे वसीलनि ते वालार मंशात कारोकारी जहिड़ी कुदी रस्म ऐं बेरोज़गारी महांगाई ऐं कबीलाई झेड़नि जे ख़िलाफ़ असां 17 मई हिन आचर ते 4 बजे मलीराणी सोलंकी स्टॉप खां शाह जी मशीन ताईं हिकु बहितरीनु ऐं शानदार लॉन्ग मार्च करे रहिया आहियूं ऐं उनजो बुनियादी मक़सदु इहो ई आहे त असीं जेका ही मंशात आहे जेका